मां हिन ॾींहं ते सभिनी उस्तादनि खे मुबारकबाद चवंदुसि, छो त उस्तादनि जी मञता मां ऐं तव्हां ॾेई नथा सघूं। उस्ताद उहा हस्ती आहे जंहिंजे करे तव्हां ऐं असां इन क़ाबिल थिया आहियूं जो घुमी सघूं, ॻाल्हाए सघूं ऐं ॾिसी सघूं। ॿार फाउंडेशन जो जेको किरदारु मुंहिंजो हिते ॾिठुमि उहो हिकिड़ो बहितरीनु अमल आहे त उस्ताद खे हिमथायो, पर उन्हनि में तव्हां यकीनन ॾिठो हूंदो त पूरो किरदारु असांजे स्कूलनि जो, उस्तादनि जो ऐं हिननि जो आहे। सो हीअ हिकु सुठी तक़रीब हुई, सुठी हिकिड़ी मुंहिंजे ख़्याल में रवायत आहे, छो त असां हमेशह जॾहिं कंहिं वटि को पाणीअ जो गिलास पीअंदा आहियूं चवंदा आहियूं तव्हांजी महिरबानी। उस्ताद त असांजी ज़िंदगी थो ठाहे। उस्ताद उहा हस्ती आहे जो मूं जहिड़ो माण्हू त हिकिड़ो रॉ मटीरियल हो, उनखे घड़े हिन शेप में आंदो अथई। त पोइ जॾहिं हिकु पाणी पीअण वारे गिलास जी मञता कयूं था त उस्ताद खे हर साल छा हर ॾींहुं मूंखे मञता ॾियणी पवंदी, इन जंहिंमें तव्हां असां सभु गॾु थिया आहियूं। जस लहणी आहे हिननि ॿार फाउंडेशन वारनि ऐं असांजे स्कूलनि जे उस्तादनि जिन ॿारनि खे मौक़ो फराहम कयो। बाक़ी परफॉर्मेंस तव्हां ॾिठी, इहे गवर्नमेंट स्कूलनि जा ॿार आहिनि जेको कुझु पेश करनि था। असांजी कमिटमेंट, असांजे सेक्रेटरी जी सेक्रेटरी साहिब जी कमिटमेंट ऐं मिनिस्टर साहिब जी कमिटमेंट, उनजो सबूत आहे जो तव्हांजे असां हिन मौक़नि ते तव्हां सां गॾु आहियूं ऐं स्कूलनि खे ॾिसूं। दो चीज़ें होती हैं, एक होती है करिकुलर निसाबी तालीमी सरगर्मियाँ, और कहते हैं को करिकुलर एक्टिविटीज़ या को करिकुलम एक्टिविटीज़, यानी जो निसाब के साथ साथ हो। आज की जो हमारी एक्टिविटी ये को करिकुलम एक्टिविटी या हम निसाबी सरगर्मियाँ हैं, तो ये भी तालीम का एक हिस्सा होता है। इसमें हम बच्चों को जो है मुख्तलिफ महारतें सिखाते हैं, बच्चों को बताते हैं कि मुख्तलिफ गेटअप में, मुख्तलिफ रोल में किस तरीके से प्ले करना है, ताकि ये फ्यूचर में जो इनके इस टाइप के रोल अदा करना पड़े तो इनकी तरबियत हो सके। साथ साथ इसमें इनकी लर्निंग भी होती है को करिकुलर एक्टिविटीज में या को करिकुलम एक्टिविटीज़ में, तो इनकी लर्निंग भी होती है, तालीम का हिस्सा है। तो ये इस तरीके से बच्चों की लर्निंग करिकुलम और को करिकुलम मिलकर जो है पूरी कंप्लीट इनकी लर्निंग होती है। मतलब एप्रिसिएशन जो इहो थियणु खपे। बहार फाउंडेशन हिकिड़ो सुठो कमु करे रही आहे। कॾहिं हेल्थ में आउं ॾिसंदी आहियां त सुठो उन्हनि जी अचीवमेंट हूंदियूं आहिनि, कॾहिं जेको आहे एजुकेशन में हू कनि था, त इहो तमामु सुठो अमल आहे। साईं सचल विधू जेको आहे उनखे आउं इहो ख़राज तहसीन पेश कंदसि। उन्हनि उस्तादनि खे अॼु हिते मञता अवार्ड ॾेई उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई कई आहे ऐं इन ई हौसला अफ़ज़ाई जी उस्तादनि खे ज़रूरत आहे। तमामु सुठी ॻाल्हि आहे। चवंदा न साईं जेको आहे फर्श आहे खणी अर्श ते उस्ताद पुॼाए थो। हक़ीक़त बि आहे उस्ताद जी कारकर्दगी, उस्ताद फसल, उस्ताद जेको आहे उहो ई शागिर्द ई आहे। उस्ताद पंहिंजी महिनत उस्ताद ते तो तव्हां भरोसो कयो न त तव्हांखे उस्ताद सॼो मयार तइलीम मयार असांजो उस्ताद बहितर आहे, तमामु सुठो आहे। पर तव्हां असांजो मसइला आहिनि काफ़ी जेके असांजो ॾिसो मसल जो भरोसे जो फक़दान आहे। उस्ताद खे जेको मुक़ाम मिलणु खपे, उस्ताद दिलो जान सां कोशिशूं कनि था। तव्हां ॾिठो थोरो 3 ॼाणनि में एतिरो ॿारनि जेके कारकर्दगी लाइ टेबल पेश कया, इहा ई जेको आहे इहो पाण ख़ुदि जेको आहे उस्तादनि जी कारकर्दगी ॿुधाए थी त ॿारनि में केतिरो टैलेंट आहे ऐं उस्ताद केतिरो दिलचस्पी सां ॿारनि खे को करिकुलम एक्टिविटी कराइण सां को करिकुलम एक्टिविटी कराइनि था। तंहिंजे करे जेको उस्ताद भरोसो कयो वञे, इनशा ताला तव्हांजा गवर्नमेंट टीचर तमामु बहितरीनु कारकर्दगी करे ॾेखारंदा। अॼु बहार फाउंडेशन पारां जेका अब्दुल्ला गफूर ॻूठ में इहा तक़रीब मुनक़िद कई वई आहे, मुंहिंजे ख़्याल में इन क़िस्म जूं तक़रीबूं असांजूं जेकी बि ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि ज़िंदगी जे शोबनि में जेके मुख़्तलिफ़ शोबनि में कमु कनि पियूं, तव्हां ॾिठो हूंदो त खोड़ सारा अवॉर्ड्स असांजे मुल्क में थियनि था अदाकारनि खे, फ़नकारनि खे, फ़नून लतीफ़ा सां वाबस्ता माण्हुनि खे। पर उस्ताद जेको महिमार आहे, क़ौम जो अॾींदड़ आहे, जेको मुआशिरे जो अॾींदड़ आहे, जंहिंजो वॾो अहम किरदारु आहे हिन समाज में, हिन मुआशिरे में, उन जे लाइ इन क़िस्म जूं तक़रीबूं तमामु घटि थियनि थियूं। मां जस ॾियां थो बहार फाउंडेशन खे, जिन पंहिंजी ज़िम्मेवारियुनि खे महसूसु कंदे इन हवाले सां न रुॻो हिन साल पर हर साल वांगुरु इहा रिवायत बरक़रार रखंदे उस्तादनि जे आलमी ॾींहं जे हवाले सां हीअ तक़रीब मुनक़िद कई ऐं उहे उस्ताद जेके पंहिंजनि पंहिंजनि इदारनि में नुमाया ख़िदमतूं सरअंजाम ॾियनि पिया, पंहिंजे फ़र्ज़ खे फ़र्ज़ु सम्झी अदा कनि पिया, उन्हनि खे इहा पज़ीराई ॾिनी, मञता ॾिनी, हीअ अवॉर्ड ॾिनो। यकीनन इहो अवॉर्ड उन्हनि उस्तादनि में हौसलो पैदा कंदो। बहार फाउंडेशन को मुबारकबाद पेश करता हूँ कि वो माशरे में असातिज़ा की जो है अहमियत बढ़ा रहे हैं। आजकल असातिज़ा को बाकी तो अहमियत नहीं देते हैं, लेकिन ये इस तरह की NGOs आएंगी और इन्होंने ये पहली मेरे ख्याल से NGOs है जो असातिज़ा के लिए प्रोग्राम करती है, स्कूल के बच्चों के लिए प्रोग्राम करती है। और ख़ास तौर पे हमारे गोट देहातों के जो स्कूल हैं वहाँ पे इतना ज़्यादा काम कर रहे हैं। लाइब्रेरी भी माशाल्लाह इनकी चल रही है। हमारे साहब जो हैं वो इसके रूह रवा हैं, वो भी बहुत काम करते हैं। तो असातिज़ा की इज़्ज़त बढ़ेगी तो अल्हम्दुलिल्लाह बच्चे
आगे हमारे और कौम के मुस्तक़बिल बढ़ेंगे, असातिज़ा उसमें ज़्यादा इंटरेस्ट लेंगे, इनकी काविशों को और इस तरह ये जो हर किस्म में ताउन करते हैं, असातिज़ा अवार्ड तक दे रहे हैं, अल्लाह इनको इसका अजर अता फरमाए।